रियाज़ी क्लास 9 यूनिट 6 लेसन 14 एक्सरसाइज नंबर 6.3 मश्क छॾाई 3 पार्ट 2 आऊं आहियां मुंहिंजो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में मूंखे भली कार वारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 6.3 जो क्वेश्चन नंबर पहिरियों पढ़ी रहिया हुआसीं जंहिंजा असां 3 पार्ट सॉल्व करे छॾिया हुआ। अॼु असां हिन सबक में चौथो नंबर पार्ट हल करण जी कोशिश कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त modulus of 2x plus 3 is less than x plus 2 for all values of x belongs to integers। हाणे हिते पियो चए त असांखे ही इनइक्वलिटी गिवन आहे मॉड्यूलस वारी, ठीकु आहे। असांखे हिन जो सॉल्यूशन सेट फाइंड आउट करणो आहे ऐं इहो ॾिसणो आहे त जेकी x जा वैल्यूज़ असांखे मिलंदा उहे इंटीजर सां तालुक रखनि था। हाणे हिन खे हल करण जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में जेका इनइक्वलिटी गिवन आहे असां उहा लिखी ईंदासीं त असां वटि आहे त मॉड्यूलस ऑफ 2x plus 3 is less than x plus 2, ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असांखे हिते छा करिणो आहे, असांखे हिते ही मॉड्यूलस ख़तमु करे वञिणो आहे। जॾहिं असां हिन जो मॉड्यूलस ख़तमु कंदासीं त पोइ असांखे हिन जूं ॿ वैल्यूज़ मिलंदियूं। हाणे जेको लेस देन आहे इहो असांखे पहिरियां जीअं जो आहे ईअं मिली वेंदो, पोइ वरी जॾहिं ॿी कंडीशन में छा थींदो, हीअ जेका निशानी आहे लेस देन वारी उहा ग्रेटर देन में तब्दील थी वेंदी ऐं हिन साइड वरी नेगेटिव जी साइन अची वेंदी, ठीकु आहे बारो। असां लिखंदासीं त बाय द डेफिनेशन ऑफ मॉड्यूलस वी हैव, हिकिड़ी कंडीशन कीअं थी वेंदी त 2x plus 3 लेस देन x plus 2। ॿी कंडीशन कीअं थी वेंदी त 2x plus 3 is greater than minus x plus 2। हाणे ही ईअं छो थियो, हाणे इहा ॻाल्हि मां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कयां थो, ठीकु आहे बारो। हाणे ॾिसो मॉड्यूलस ऑफ x इज़ लेस देन 4, ठीकु आहे बारो। असां इहो लिखी वियासीं। हाणे जेको डिस्टेंस आहे उहो आहे 4। त असां वटि ॿ कंडीशन हूंदियूं न, जॾहिं असां मॉड्यूलस ख़तमु कंदासीं इन जो मतिलबु इहो थियो कि जेको नंबर आहे या साॼे पासे एग्ज़िस्ट कंदो या खाॿे पासे एग्ज़िस्ट कंदो, ठीकु आहे बारो। जेको नंबर साॼे पासे हूंदो उहो पॉजिटिव जो, जेको खाॿे पासे हूंदो उहो हूंदो नेगेटिव जो, ठीकु आहे बारो। हाणे तवजो ॾियो, ॾिसो हाणे नंबर लाइन ते कुझु हिन तरीक़े सां हूंदो आहे त हिते असां वटि ईंदो x इज़ लेस देन 4। इन जो मतिलबु आहे हिते ही जेको विच ते नंबर हूंदो उहो हिन चेन खां नंढो हूंदो। 4 वॾो नंबर आहे, इहो नंबर जेको x आहे उहो चेन खां नंढो आहे। साॻी तरीक़े सां जेकॾहिं खाॿे पासे इहो नंबर अचे थो त पोइ असां हीअं लिखंदासीं त -4 इज़ लेस देन x। हाणे जेको माइनस जो 4 आहे इहो वरी x खां नंढो आहे, असुल ॻाल्हि आहे ही, ठीकु आहे बारो। पोइ हाणे असां छा कंदासीं, जेकॾहिं असां लिखूं था त हिकिड़ी कंडीशन जे अंदरि x इज़ लेस देन 4, छा फ़र्क़ु पियो? न, जीअं जो आहे ईअं लिखियलु आहे। पर जेकॾहिं मां हिते लिखां थो त x इज़ लेस देन -4, ॾिसो हाणे ही जेका सिचुएशन हुई उहा ग़लति थी वई मथे वारी। हिते आहे त -4 इज़ लेस देन x, अरे हिते अची वियो आहे x इज़ लेस देन -4। छा पोइ असां हाणे छा कयूं, ॾिसो हिन खे असां ॿिए तरीक़े सां लिखी सघूं था। जी हा बिल्कुलु, 4 x खां नंढो आहे त ॿिए तरीक़े सां कीअं थी वेंदो त x 4 खां वॾो आहे, याने हिते थींदो त x -4 खां वॾो आहे। त पोइ उहो कीअं लिखिजे, असां हुनखे कुझु हिन तरीक़े सां लिखंदासीं त x इज़ ग्रेटर देन -4, त असां ईअं लिखी सघूं था। हिकिड़ी लॉजिक थी वई इहा, ठीकु आहे। तव्हां इहा ॻाल्हि यादि रखी छॾियो। ॿी लॉजिक तव्हांखे मां हींअर ॿुधाइण हलियो आहियां। ॿी लॉजिक ईअं अथव, जॾहिं बि असांखे इनइक्वलिटी गिवन हूंदी, लेस देन 4 हुजे चाहे ग्रेटर देन 4 हुजे, जॾहिं बि असां हिननि जी जेका साइन बदिलाईंदासीं पोइ उहा इनइक्वलिटी बदिलजी वेंदी, ठीकु आहे। जेको ही x इज़ लेस देन 4 लिखियलु आहे त मां हिनखे जेकॾहिं हिते -4 कंदुसि त पोइ थींदो त x इज़ ग्रेटर देन 4। साॻी तरीक़े सां हिते लिखियलु आहे त x इज़ ग्रेटर देन 4, जॾहिं मां हिन चेन सां गॾु माइनस जी साइन लॻाईंदुसि थींदो x इज़ लेस देन 4। इहे शयूं तव्हांखे पंहिंजे ज़हन जे अंदरि रखणियूं पवंदियूं, ठीकु आहे। पर उन जे करे हाणे हिते ॾिस कीअं हुयो, पहिरियां 2x plus 3 लेस देन, त जॾहिं मां हिते छा कयो आहे, मॉड्यूलस जी डेफिनेशन जे तहत माइनस लॻायो कंहिंसां x plus 2 सां, त पोइ जेका उहा लेस देन वारी साइन हुई उहा ग्रेटर देन में तब्दील थी वई। इहे ॿ शयूं तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणियूं आहिनि। पोइ ॿई तरीक़ा मां तव्हांखे हिते सम्झाए चुको आहियां, ठीकु आहे बारो। हाणे मां हिनखे सॉल्व करण जी कोशिशि कंदुसि।
पहिरियां हिनखे सॉल्व करे थो वञा पोइ वरी हिनखे ॾिसो ॿारो हाणे ई x हिन साइड अची वेंदो ऐं 3 वरी साॼे पासे हलियो वेंदो त पोइ हिते थींदो त 2x minus x is less than 2 minus 3 अब असांखे हिते मुल मिलंदो त x is less than minus 1 असांखे हिनजो मुल मिली वियो ठीकु आहे यानी इहा रेंज मिली हाणे हिते ॾिसो हाणे असां हिनखे फर्दर सॉल्व करे वेंदासीं त पोइ हाणे कीअं थी वेंदो अॻियो स्टेप थींदो त 2x plus 3 is greater than minus x minus 2 हाणे इहो छो थियो छाकाणि त मथे जेका माइनस जी साइन पई हुई असां वटि इन खे खणी साइन सां ज़रब करे छॾियो हाणे तवजो ॾियो हीउ जेको माइनस एक्स पियो आहे असां वटि हिन साइड अची वेंदो थींदो प्लस जो हीउ जेको 3 पियो आहे इहो वरी हिन साइड हलियो वेंदो थींदो माइनस जो त पोइ हाणे हिते लिखंदासीं 2x plus x is greater than minus 2 minus 3 त पोइ थींदो त 3x greater than minus 5 जॾहिं असां फर्दर सॉल्व कंदासीं त असांखे जवाब मिलंदो x is greater than minus 5 upon 3 हाणे तवजो ॾियो मां हिनखे लिखी सघां थो त हाणे हिते छा लिखियल आहे त x is greater than minus 5 upon 3 त पोइ मां लिखी सघां थो त minus 5 upon 3 is less than x ठीकु आहे ॿारो ऐं ॿियो वरी छा आहे त x is less than minus 1 ते लिखियो अथमि x is less than minus 1 ॾिसो ॿारो हाणे असांखे रेंज कहिड़ी मिली असांखे रेंज मिली त जेके x जूं वैल्यूज़ हूंदियूं उहे माइनस 1 खां नंढियूं हूंदियूं ऐं माइनस 5 upon 3 खां वॾियूं हूंदियूं हाणे पहिरियां ॾिसो था त इहो जेको 5 upon 3 पियो आहे इहो छाजे बराबरि आहे इहो बराबरि आहे असां वटि माइनस 1.66 ठीकु आहे इज़ लेस देन x इज़ लेस देन माइनस 1 हाणे इन जो मतिलबु थियो त जेको x जो मुल मिलंदो उहो माइनस 1.66 खां वॾो ऐं माइनस 1 खां नंढो हूंदो छा माइनस 1 ऐं माइनस 1.66 जे विच में को इंटीजर एग्जिस्ट करे थो न बिल्कुल भी न एग्जिस्ट नथो करे त पोइ असांजो सॉल्यूशन सेट छा लिखंदासीं सॉल्यूशन सेट इज इक्वल टू नल सेट यानी कुछ भी न मिलियो तव्हां पंहिंजे ज़हन में हिकिड़ी शइ विझण जी कोशिशि कजो ॾिसो हिते छा लिखियल आहे हिते लिखियल अथव त माइनस 1.66 इन खां वठी केसीं ताईं हिते आहे असां वटि माइनस 1 हिते सम्झण जी कोशिशि कजो न चए थो त माइनस 1 खां नंढो माइनस 1 खां नंढो यानी माइनस 1 खां बि खाॿे पासे छाकाणि त माइनस 0.5 माइनस 1 खां वॾो आहे यानी जेको इहो नंबर हूंदो त माइनस 1 खां खाॿे पासे हूंदो कहिड़ी तरफ़ उहो हिन साइड इहा ॻाल्हि तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणी आहे खाॿे पासे वरी ॻाल्हि पियो चए त माइनस 1.66 खां वॾो हूंदो यानी वरी माइनस 1.66 खां साॼे पासे छा माइनस 1 ऐं माइनस 1.66 जे विच में को इंटीजर एग्जिस्ट करे थो न बिल्कुल भी न इहा ॻाल्हि मां तव्हांखे सम्झाइण जे लाइ ही शइ हिते लिखी आहे ठीकु आहे ॿारो त सॉल्यूशन सेट असांखे छा मिलियो सॉल्यूशन सेट मिलियो असांखे नल सेट अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो हींअर असां वटि 5 नंबर पार्ट आहे मॉड्यूलस ऑफ 2y plus 8 less than 11 for all values of y belongs to real numbers हाणे हिते ॾिसो असांखे मॉड्यूलस वारी इनइक्वलिटी गिवन आहे असांखे उन जो सॉल्यूशन सेट फाइंड आउट करणो पवंदो ऐं इहो ॾिसणो आहे त जेके y जा मुल आहिनि उहे रियल नंबर सां तालुक़ु रखंदा या न ठीकु आहे ॿारो हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियां हिते लिखियोसीं सॉल्यूशन लिखण खां बाद में जेको सम गिवन आहे असां उहो लिखी था वञूं उहो असां वटि आहे त मॉड्यूलस ऑफ 2y plus 8 is less than 11 ठीकु आहे ॿारो हाणे असांखे त छा करिणो आहे हीउ मॉड्यूलस ख़तमु करे वञिणो आहे जॾहिं असां मॉड्यूलस ख़तमु कंदा आहियूं त असां हिकिड़ो सेंटेंस लिखंदासीं त बाय द डेफिनेशन ऑफ मॉड्यूलस ठीकु आहे ॿारो ॾिसो हिकिड़ी कंडीशन में असांखे मिलंदो त 2y plus 8 is less than 11 हाणे ॿी में छा मिलंदो त हाणे जेको 11 पियो आहे असांखे उन सां गॾु माइनस जी साइन लॻाइणी आहे जॾहिं असां माइनस जी साइन लॻाईंदासीं त इहा जेका साइन आहे लेस देन वारी उहा ग्रेटर देन में तब्दील थी वेंदी ॿी कंडीशन पोइ असांखे मिली 2y plus 8 is greater than minus 11 ठीकु आहे ॿारो पहिरियां असां हिनखे सॉल्व करे था वञूं हाणे हिते थींदो त हाणे जेको 8 पियो आहे इहो साॼे पासे अची वेंदो थींदो माइनस जो 8 2y is less than 11 minus 8 त 2y is less than 3 ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे असांखे y जो मुल छा मिलंदो y is less than 3 upon 2 ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां साॻिए तरीक़े सां हाणे असां हिनखे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं हिते थींदो त
2y is greater than minus 11 minus 8. 2y is greater than minus 19. y is greater than minus 19 upon 2. ठीक है बारो अड़े तरीके से असांखे हाणे रेंज मिली हुई हाणे रेंज असांखे कहिड़ी मिली तो चओ ॾिसो कुछ हिन तरीके सां रेंज मिली त y is less than 3 upon 2 ऐं ॿियो छा आहे त y is greater than minus 19 upon 2 माना जेको y आहे उहो वॾो आहे 19 भाङे 2 खां ॿियनि लफ़्ज़नि में असीं चई सघूं था त 19 भाङे 2 y खां नंढो आहे ॻाल्हि साॻी आहे न त y 19 भाङे 2 खां वॾो आहे या वरी 19 भाङे 2 y खां नंढो आहे त पोइ मां हिते लिखंदुसि minus 19 upon 2 is less than y. ॾिसो 3 भाङे 2 छा जे बराबर आहे इहो बराबर आहे 1.5 जे y is less than 1.5 ठीक है जॾहिं असां 19 खे 2 सां वंड कंदासीं असांखे जवाब मिलंदो 9.5 त 9.5 छा जो माइनस जो इज लेस देन माइनस 9.5 खां वठी 1.5 जे विच ताईं जेकी बि नंबर आहिनि उहे सभु रियल नंबर हिन जो सॉल्यूशन सेट आहिनि मां हिन खे सेट बिल्डर फॉर्म में लिखी थो वञा त सॉल्यूशन सेट इज इक्वल टू y such that y belongs to real numbers and the छा आहे त y is less than 1.5 and y is greater than minus 9.5 जैसे लिखबो आहे त minus 9.5 is less than ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे इन जो सॉल्यूशन सेट मिलियो 1.5 खां वठी minus 9.5 जे विच ताईं जेकी बि रियल नंबर आहिनि उहे सभु हिन जो सॉल्यूशन सेट आहिनि हाणे असां छा कंदासीं हिन खे नंबर लाइन ते ज़ाहिर कंदासीं सभ खां पहिरियों असां नंबर लाइन ड्रा कई ठीकु आहे बारो हाणे छा कंदासीं असां हिन जा हिसा करे ईंदासीं असां हिन जा हिसा कया हाणे छा कंदुसि मां पहिरियों हिते नंबर लॻाए थो वञा हिते मूं लॻायो 0 हिते 1 हिते छा थींदो 2 साॻी तरीक़े सां -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10 ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो ही जेको 1.5 आहे उहो किथे आहे उहो हिन जॻह ते पियो आहे ठीकु आहे बारो असां छा कंदासीं हिन जे मथां ही सर्किल लॻाईंदासीं कहिड़ो सर्किल जेको अंदरां ख़ाली हूंदो आहे ठीकु आहे बारो ऐं वरी -9.5 किथे आहे उहो हिन जॻह ते पियो आहे -9.5 हिन जे मथां बि छा कंदासीं असां सर्किल लॻाईंदासीं ठीकु आहे बारो अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते छा कंदासीं ॾिसो बारो त हिन ॿिन्ही खे असां हिन लाइन जे वसीले मिलाए छॾींदासीं इन जो मक़सदु इहो थियो त 1.5 बि शामिल न आहे नंबर लाइन में सॉल्यूशन सेट में ऐं बि शामिल न आहे छाकाणि उन जे मथां बि सर्किल लॻल आहे ख़ाली वारो बाक़ी जेकी बि नंबर आहिनि उहे सभु जेकी -9.5 खां वेंदे 1.5 ताईं जेके रियल नंबर आहिनि उहे सभु हिन जे सॉल्यूशन सेट में अची विया अहिड़े तरीक़े सां हाणे मां छा कंदुसि हिन खे आऊं मिलाए छॾींदुसि ॾिसो बारो हाणे जो 6 नंबर पार्ट आहे तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो बारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अल्लाह